नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जी ज़ैनब कॉलोनी जी रवासण औरतुनि पारां बाअसर जी मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते कुलसुम ख़ातून सोलंगी, हमीदा सोलंगी, आरफिया सोलंगी दाईंदे चयो त हिन मोहल्ले में 5 सालनि खां रहंदड़ आहियूं। जॻह संदसि ज़ाती हिन इल्ज़ाम हणंदे चयो त संदसि घर भरिसां हिकु मौलवी सिकंदर सहतो रहे थो, जिन ॿिनि बाअसरनि सां गॾिजी बिना जवाज़ असांजो जिण जंजाल बणाए छॾियो। हू असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल कराए असांजी इज़त सां खेॾे रहियो आहे। इन्हनि चयो त मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांखे परेशान कयो पियो वञे। ही ग़रीब मिसकीन आहे, पर संदसि केर बि दहां ॿुधण वारो न आहे। असांजे घर ते हमला करे नियाणियुनि ते तशदुद कयो पियो वञे। ग़रीब हुजण जे करे केर बि मदद करण वारो न आहे। इन्हनि मुतालबो कयो त बाअसर मौलवी समेत बाअसरनि ख़िलाफ़ कदम खणी खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।